थरपारकर ब्यूरो रिपोर्ट ज़ुल्फ़कार अली तैयबानी मुताबिक ख़बर शेयर कई पिया वसीलन सां मालामाल थरपारकर जी अवाम ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान। थर जा ग़रीब पोरियत बरसातूं घटि पवण करे अनाज घटि थियो, गर्मियुनि में पाणी जी बि खोट अचे थी। उन करे लॾ पलाण करण ते मजबूर हज़ारे माण्हू पंहिंजा ॿार बचा माल मता सभु खणी बहरात जो रुख कनि पिया। डेली इस्लामपुर समेत पूरे थर मां सवे माण्हू ट्रकूं भरे बहराजी इलाइक़नि ॾांहुं वञी रहिया आहिनि, पर थरकोल जे रॉयल्टी मां थर जी अवाम खे फ़ाइदो न मिलियो। थर जा माण्हू मजबूरन हितां मज़दूरी ख़ातिर बहरात जो रुख कनि था, पर थरकोल कंपनियुनि समेत थर जे चूंडल नुमाइंदनि का वाज़े पॉलिसी जोड़े थर में रोज़गार जा मौक़ा न ॾिना, न का अहिड़ी वॾी फैक्ट्री खोले माण्हुनि खे रोज़गार जा मौक़ा ॾिना। थर जी रॉयल्टी थर ते ख़र्च थिए, थर जी अवाम खे लॾ पलाण न करणी पवे। थरकोल में थर जी अवाम खे के बि रोज़गार जा मौक़ा न मिलिया। सिर्फ़ फ़ोटो सेशन लाइ इवेंट ऐं मच कचारियूं ऐं क्रिकेट किराइण खां सिवाइ के बि सुठी पोस्ट ते एतिरी क़दर मुक़ामी माण्हुनि खे नाहे रखियो वियो। चंद माण्हुनि खे रखी लिस्टूं जारी करे पिया केश कराइनि। हाणे ईअं खपे त जिथां कोयलो कढियो वियो पहिरीं उन ज़िले खे रोज़गार समेत सभु सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि, पर हिते थरकोल कंपनियुनि जी कारकर्दगी ज़ीरो आहे।